उनखां परे रहंदे या बि ॻाल्हि यादि रखो जेका हदीसनि में ईंदी आहे त जेके मिसकीन माण्हू आहिनि न उहे हिननि खां मालदारनि खां 1 साल न 500 साल पहिरियां जन्नत में वेंदा। गरीबनि खे कुझु त आसरो मिले न जो सुभान अल्लाह। हिते रत्व असांजो चूसे विया, माल सभु खाई विया, माल हड़प करे विया, महांगाई उरूज ते माण्हू वीचारा कमाए 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 सॼो ॾींहुं मरी शाम जो 5 रुपया खणी था वञनि। ग़रीब करे त छा करे, मानी खाए बच्चनि खे खाराए, उन्हनि जी बीमारी इलाज जो मसइलो उन्हनि जो कुझु करे, उन्हनि जो लटो कपिड़ो शादी गमी उन्हनि सां बोने माण्हू सां बोने भत जो शुरू थियंदुसि, लांड जो शुरू थियो त रोज़ानो 2-3 वठा लॻी पई आहे। हाणे हमरा वटि पैसा हुजनि त बराबरि भत खाइनि। मां अर्ज़ु इहो पियो कयां त महांगाई जो एतिरो रोश वधी वियो, ग़रीब माण्हूअ जी ज़िंदगी पूरी, पर उन्हनि जे लाइ बिशारत आहे। हुज़ूर फरमायो आहे इस्लाम ईमान शुरू बि ग़रीबनि खां थियो आहे, मोटंदो बि ग़रीबनि जे तरफ़, ऐं तव्हांखे उहा मोहबत ऐं ईमान इस्लाम जी नज़र ईंदी त ग़रीबनि जी अंदरि नज़र ईंदी। आवाज़ सुभान अल्लाह चओ। अल्लाह मालदारनि खे बि हिदायत ॾींदो त नेके जे कम में हिसो वठंदा, मस्जिदुनि में मदरसनि में जलसनि में दीन जे कमनि में असां बुरो नथा चऊं, पर यादि रखो दुनिया हिकु अलॻि शइ आहे, दुनिया जा वसाइल ज़राए अलॻि शइ आहिनि, दीन जो मामलो कुझु अलॻि आहे। हुज़ूर फरमायो 500 साल इहे ग़रीब इहे मिसकीन जंहिंखे सम्झनि नथा, दर ते वञनि त बाबा नौकर भॼाए छॾनि, साहब सुतो पियो आहे, हलो खणो ट्रपड़, वीचारो गिराओ भरे आयो, हाणे साहब बि न मिले त काॾे वेंदो। अब दुनिया जे दरनि ते हलंदासूं त ईअं थींदो न, अचो त मदीने वारे जे दर ते हलूं जेको कंहिंखे धिकारे कोन 24 कलाक खुलियो। अल्लाह जे हुजूर में अचो, कंहिंखे बि धिकारियो कोन थो, धिकारियो कोन थो वञे, बल्कि अल्लाह ताला तो फरमायो त महबूब पाण खे इन्हनि ग़रीबनि मिसकीननि सां जेके ख़ुदा खे यादि कंदा इन्हनि सां गॾु रख, हिननि खे परे करणो न आहे। बाक़ी जिन खे दुनिया जी ज़ेब ज़ीनत मिलियल आहे उन्हनि ॾे अखियूं करे निहारण जी का बि ज़रूरत कान्हे। इहे ग़रीब इहे मिसकीन मोहबत वारा पाण खे इन्हनि सां गॾु करे ख़ुदा ग़रीबनि खे बि अल्लाह ताला मोहब्बत अता फरमाए। असांजा जेके अमीर भाउर आहिनि, सुन्नी आहिनि, या रसूल अल्लाह चवण वारा आहिनि, दीन जा कम कनि था, ख़ुदा उन्हनि खे बि पंहिंजी मोहब्बत पंहिंजे महबूब जी मोहब्बत अता फरमाए। त हिकु पहिरें नंबर ते आहे तक़वा। अल्लाह फरमायो त मां रब जी तक़वा कयो, मूंखां ख़ौफ़ रखो ॾिजो। ऐं ॿिए नंबर ते हुकुम आहे त वकुनू मअस-सादिक़ीन, सजन सां गॾु रहो। पहिरें नंबर ते यादि रखो मुसलमानो, पंहिंजे अमल में इनकलाब आणियो, पंहिंजे अमल जे अंदरि इस्लाह पैदा कयो। नमाज़ नथा पढ़ो त पक्का नमाज़ी बणिजी वञो, शरीयत खां परे आयो त हुजूर जे तरीक़े ते अमल कयो, छो त बरकत इन में आहे, रहमत बि इन में आहे, अज़मत बि इन में आहे, दुनिया आख़िरत जी इज़्ज़त बि इन में आहे। बहाना न ठाहियो। मां हज़रत गौसे आज़म जी तव्हांखे ॻाल्हि थो ॿुधायां, राति जो टाइम हो, पाण बाला खाने ते मथे विया पे अल्लाह जे इबादत करण जे लाइ, ईअं जो मथे ॾाकण ते चढ़िया, ॾाकण ते पेर जो रखियो त अंदर में ख़्याल पैदा थियो, कहिड़ो अब्दुल कादर रात अञा घणी आहे। सुभान अल्लाह, घणी खाइण पीअण बंदि कयो न, तव्हां त अचो त ॿई कम हलनि, ॿुधूं बि खाऊं बि। लंगर हूंदो बाद में खाइजो, फिलहाल ॿ गाड़ियूं कुझु ॻाल्हियूं ॿुधो वरी आवाज़ सां सुभान अल्लाह। ख़्याल पैदा थियो त अब्दुल कादर रात घणी आहे, कुछ वक्त आराम कर, बाद में उठ जा, उथी करे अल्लाह जी इबादत कजा।
हजरत सैयदना गौसे आज़म ने ख्याल जे तरफ तवज्जो कयो त यो ख्याल किथां खां आयो ज़ाहिरा अल्लाह जे तरफां इल्हाम त कोन थींदो छाकाणि त इबादत खां रुकजण जी ॻाल्हि आहे कुछ वक्त ख़ामोशी जी ॻाल्हि आहे सो कुदरत जे तरफां कोन्हे को ख्याल इहो नफ्स जे तरफां खां आहे गौसे आज़म फरमाइनि था त मूं इरादो कयो अगर नफ्स जी थोड़ी भी इहा ॻाल्हि मञी वई त वरी नफ्स अॻियो मुतालबो कंदो या ख्वाहिश ख्याल नफ्स छो ॾेखारियो इनखे इन जाइ ते ई सबक सेखारणु घुरिजे हज़रत गौसे आज़म जो पेर मुबारक हिकिड़ो मथे ॾाके ते आहे ॿियो पेर मुबारक हेठे ॾाके ते आहे पाण फरमायो नफ्स खे सबक थो सेखारियां अल्लाह जे क़ुरान जी तिलावत शुरू कयो अलहम्द खां जो शुरू कयो उन जाइ ते बीठा रहिया वन्नास ताईं सॼो क़ुरान जो ख़त्म इन हाल में पूरो कयो नफ्स जी मुखालफत ही कबी आहे ख्वाहिश पे जेके ई तरफ़ कबो आहे पाण करे ॾेखारियो ऐं इहो तव्हां असांजे लाइ दर्स आहे असांजे लाइ बि सबक आहे मुतअल्लिक़ीन जे लाइ सबक आहे मुरीदीन जे लाइ सबक आहे सिर्फ़ करामतुनि खे ॿुधण वारा न हुजो बल्कि उन्हनि जे सीरत ऐं किरदार खे बि पढ़ण वारा हुजो त हज़रत गौसे आज़म जी सीरत छा आहे गौसे आज़म जो किरदार छा आहे गौसे आज़म जी तालीम चाहे पाण छा असांखे समझाए वया छा असांखे ॿुधाए वया सिर्फ़ अचो बकरामतूं ॿुधी फतू खायो हलिया वञो त पोइ मक़सद हासिल कोन थींदो पोइ त गैर बि खलंदा त तव्हां आयो ई फत खाइण वारा तव्हां त गौसे आज़म जे तरीक़े जी त ॻाल्हि ई कोन था ॿुधायो तव्हांजा मौलवी त उहा ॻाल्हि ई कोन था ॿुधाइनि यादि रखो मुस्लमानो गौसे आज़म जे यारीअ में ऐं यारीअ जे राति में अचण वारो इहो तहैयो करे वठो त असांजी अॼु खां बाद में सीरत उहा हूंदी किरदार उहो हूंदो जेको असांजे मुर्शिद सैयदना अब्दुल कादिर जीलानी सुभान अल्लाह जेका सिंधन तालीम हुई जेको तरीक़ो असांखे ॿुधाए विया अल्लाह फरमायो त या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह पहिरें नंबर ते मां रब जो ख़ौफ़ कर रिजो पंहिंजी ख्वाहिश खे छॾ पंहिंजे ख्वाहिश खे जेकॾहिं तूं अॻिते मुक़दम कंदे अल्लाह रसूल जी ख्वाहिश मर्ज़ी खे पोइते रखंदे त पोइ बुखारी जी हदीस में ॿुधो बुखारी शरीफ में अल्लाह युमिनु अहदुकुम हत्ता यकून हवाहु तबअन लिमा जिअतु बि हुज़ूर फरमायो तव्हां एसी ताईं मोमिन नथा थी सघो जेसी ताईं तव्हांजी ख्वाहिश मां मुहम्मद जे शरीयत जे मुताबिक़ आहे सुभान अल्लाह